अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जन जो फ़रमाने आली शान है, बेशक क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां मुंहिंजे तमामु वेझो उहो शख़्स हूंदो जेको मूं ते सभ खां वधीक दुरूद पढ़े। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु भेरे सुबुह जे वक़्तु मजलिस में तशरीफ़ फरमा हुया। उन्हनि फरमायो, मां रिश्तेदारी टोड़ण वारे खे अल्लाह जो कसम ॾियां थो त उहो मजलिस मां उथी हलियो वञे त जीअं असीं अल्लाह ताला खां मग़फ़िरत जी दुआ कयूं, छो त माइटी टोड़ण वारे ते आसमान जा दरवाज़ा बंदि रहंदा आहिनि, यानी जेकॾहिं उहो हिते मौजूदु रहंदो त रहमत नाज़िल न थींदी ऐं असांजी दुआ क़बूल न थींदी। हदीसुनि में मुतलक़न बिना कंहिं क़ैद जे रिश्तेदारनि सां हुस्न सलूक जो हुकुम आयो आहे। क़ुरान पाक में बिना कंहिं क़ैद जे ज़विल कुर्बा यानी क़राबत वारा फ़रमायो वियो। पर हीअ ॻाल्हि ज़रूरु आहे त रिश्ते में जीअं त मुख़्तलिफ़ दर्जा आहिनि, ईअं ई सिले रहम यानी रिश्तेदारनि सां हुस्न सलूक जे दर्जनि में बि फ़र्क़ु आहे। वालिदैन जो मर्तबो सभिनी खां वधीक आहे, उन खां पोइ ज़ू रहम महरम जो यानी उहे रिश्तेदार जंहिंसां नसबी रिश्तो हुजण जे करे निकाह हमेशह हराम हुजे, उन खां पोइ बाक़ी रिश्तेदारनि जो अला क़दर मरातिब यानी रिश्ते में वेझे हुजण जे तरतीब मुताबिक़। सिले रहम यानी रिश्तेदार सां हुस्न सलूक जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। उन्हनि खे हदियो ऐं तोहफ़ो ॾियणु ऐं उन्हनि जेकॾहिं उनखे कंहिं ॻाल्हि में अव्हां जी मदद जी ज़रूरत हुजे त उन कम में तव्हां उन्हनि जी मदद कयो। उन्हनि खे सलाम करणु, उन्हनि जी मुलाक़ात जे लाइ वञणु, उन्हनि वटि उथणु वेहणु, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करणु, उन्हनि सां महिरबानी सां पेश अचणु। जेकॾहिं हीउ शख़्स परदेस में हुजे त रिश्तेदारनि वटि ख़त मोकिले, उन्हनि सां ख़तो किताब जे जारी रखे त जीअं बेताल्लुक़ी पैदा न थिए, ऐं थी सघे त वतन अचे त रिश्तेदारनि सां मिली करे ताल्लुक़ ताज़ो करे। ईअं करण सां महबत में इज़ाफ़ो थींदो। फ़ोन या इंटरनेट जे ज़रिए बि राब्ते जी तरकीब मुफ़ीद आहे। हीउ परदेस में आहे, वालिदैन उनखे घुराइनि त अचिणो पवंदो, ख़त लिखणु काफ़ी न आहे। ईअं ई वालिदैन खे उनजी ख़िदमत जी हाजत आहे त अचे ऐं उन जी ख़िदमत करे। पीउ खां पोइ ॾाॾे ऐं वॾे भाउ जो मर्तबो आहे। वॾो भाउ पीउ जे मर्तबे में हूंदो आहे। वॾी भेण ऐं मासी माउ जी जॻह ते आहिनि। कुझु आलिमनि चाचनि खे पीउ जे मिसल ॿुधायो आहे ऐं हदीस इंसान जो चाचो पीउ जी मिसल हूंदो आहे मां बि हीउ नतीजो निकिरंदो आहे। उन खां अलावा ॿियनि जे लाइ बि ख़त मोकिलणु या हदियो यानी तोहफ़ो वग़ैरह मोकिलणु किफ़ायत करे थो। रिश्तेदारनि सां वक़फ़े सां मिलंदो रहे, यानी हिकु ॾींहुं मिलणु वञे ॿिए ॾींहुं न वञे, इन्हीअ ते अंदाज़ो लॻाए, छो त उन सां महबत ऐं उल्फ़त वधंदी आहे। बल्कि रिश्तेदारनि सां जुमे जुमे ते मिलंदो रहे या महीने में हिकु भेरो, ऐं तमामु क़बीले ऐं ख़ानदान खे हिकु मुतहद थियणु घुरिजे। जॾहिं हक़ उन्हनि सां गॾु हुजे यानी उहे हक़ ते हुजनि त उन्हनि खे मुतहद हुजणु घुरिजे त ॿियनि जे मुक़ाबले ऐं इज़हार हक़ में सभई मुतहद थी कमु कनि। जॾहिं पंहिंजो को रिश्तेदार का हाजत पेश करे त उन जी हाजत पूरी कई वञे। उनखे रद्द करणु क़तई रहम यानी माइटी टोड़णु आहे। यादि रहे, सिले रहमी वाजिबु आहे ऐं क़तई रहमी हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। सिले रहमी यानी रिश्तेदारनि सां सुठो सलूक उनजो नालो न आहे जेको उहो सलूक करे त तव्हां बि कयो। ईअं करणु त हक़ीक़त में मुकाफ़ात यानी अदलो बदिलो करणु आहे। जो उन तव्हां ॾांहुं का शइ मोकिली त तव्हां बि उन ॾांहुं उहा मोकिली, उहो तव्हां वटि आयो त तव्हां उन वटि हलिया विया।
हक़ीक़त में सिले रहमी यानी रिश्तेदारनि सां सुठो सुलूक ही आहे त उहो टोड़े त तव्हां जोड़ियो, उहो तव्हां खां जुदा थियणु चाहे बेइतनाई यानी लापरवाही करे थो, पर तव्हां उन सां रिश्तेदारी जी हक़नि जी रिआयत यानी लिहाज़ कयो। प्यारा इस्लाम भाइरो, ज़िक्र कयल 7 ॻाल्हियूं तवजो लाइक़ आहिनि, ख़ासि करे 7 ॻाल्हि जंहिंमें अदले बदिले जो ज़िक्र आहे। हिन जे बारे में अर्ज़ु आहे त अॼुकल्ह उमूमन उहो ई अदलो बदिलो थी रहियो आहे। हिकु रिश्तेदार जेकॾहिं उनखे शादी जी दावत ॾिए थो त तॾहिं ई हू बि उनखे ॾिए थो, जेकॾहिं हू न ॾिए त हीउ बि न आहे ॾींदो, जेकॾहिं हिन हिक खां वधीक माण्हुनि जी दावत ॾिनी त हीउ बि उनखे, जेकॾहिं घटि माण्हुनि जी दावत ॾिए त उनजो ठीकु ठाकु बदिलो वरितो वेंदो आहे। ख़ूब तनक़ीद ऐं ग़ीबतूं कयूं वेंदियूं आहिनि। इन ई तरह जेको रिश्तेदार हिन जे कंहिं तक़रीब में शिरकत नाहे कंदो त हीउ बि उन वटि थींदड़ तक़रीब जो बाइकाट कंदो आहे ऐं ईअं फ़ासिला वेतर वधी वेंदा आहिनि। हालांकि असां वटि को शरीक न थियो हुजे त उन जे बारे में सुठो गुमान रखण जा कई पहलू निकिरी सघनि था। मसलन उहो न अचण वारो बीमार थी पियो हूंदो, विसरी वियो हूंदुसि, ज़रूरी कम में मसरूफ़ हूंदो, या का सख़्तु मजबूरी हूंदी जंहिंजी वज़ाहत उन जे लाइ दुश्वार हुजे वग़ैरह। उहो पंहिंजी गैर हाज़िरी जो सबबु ॿुधाए या न ॿुधाए, असांखे हुस्न ज़न रखे करे सवाब कमाइण ऐं जन्नत में वठी वञण जो ज़रियो बणाइणु घुरिजे। जीअं फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आहे, हुस्न ज़न उम्दा इबादत आहे। मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह तआला अलैहि इन हदीस पाक जा मुख़्तलिफ़ मतिलब बयानु कंदे लिखनि था, मुसलमान खां सुठो गुमान करणु, उन्हनि ते बदगुमानी न करणु, हीअ बि सुठी इबादतनि मां हिकु इबादत आहे। बिलफ़र्ज़ असांजो रिश्तेदार सुस्ती जे करे या कंहिं बि सबबु ॼाणे वाणे असां वटि न आयो या असांखे उन दावत न ॾिनी, बल्कि खुलम खुला असां सां बदसलूकी करे, तॾहिं बि असांखे वॾो हौसलो रखंदे ताल्लुकात बरक़रार रखणु घुरिजनि। हज़रत सीना उबई बिन काब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, सुल्तान दो जहान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने अज़ीम शान आहे, जंहिंखे इहो पसंदि हुजे त उन जे लाइ जन्नत में महल बणायो वञे ऐं उन जा दरजात बुलंद कया वञनि। उनखे खपे त जेको उन ते ज़ुल्म करे हीउ उनखे मुआफ़ करे, ऐं जेको उनखे महरूम करे हीउ उनखे अता करे, ऐं जेको उन सां क़तई ताल्लुक़ी करे यानी रिश्तो टोड़े त हीउ उन सां ताल्लुक़ जोड़े। बहरहाल असां सां को सुठो सलूक करे या न करे, असांखे हुस्न सलूक जारी रखणु घुरिजे। मसनद इमाम अहमद जी हदीस पाक में आहे, बेशक अफ़ज़ल तरीन सदको उहो आहे जेको दुश्मनी लिकाइण वारे रिश्तेदार ते कयो वञे। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजे ग़रीब मासाद ऐं नादार बदरी सहाबी हज़रत सैयदना मिस्तह रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजो ख़र्च पाण खणंदा हुआ, उनखां सख़्तु तकलीफ़ पहुती ऐं उहो हीअं त उन पाण रज़ी अल्लाह तआला अन्हु जी प्यारी धीउ उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा ते तोहमत यानी बहतान लॻाइण वारनि सां मुआफ़क़त कई। उहो वॾो किस्सो आहे जेको वाक़िआ इफ़क़ जे नाले सां मशहूरु आहे। उन करे पाण रज़ी अल्लाह तआला अन्हु ख़र्च न ॾियण जो कसम खयों। उन ते सिपारे 18 सूरह नूर जी आयत नंबर 22 नाज़िल थी। उहा आयत शरीफ़ उनजो तर्जुमो ही आहे, ऐं कसम न खणनि उहे जेकी तव्हां मां फ़ज़ीलत वारा ऐं गुंजाइश वारा आहिनि, क़राबत वारनि ऐं मिसकीननि ऐं अल्लाह जी राह में हिजरत कंदड़नि खे ॾियण जो, ऐं घुरिजे त मुआफ़ कनि ऐं दरगुज़र कनि। छा तव्हां उनखे दोस्त नथा रखो त अल्लाह तव्हांजी बख़्शिश करे ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। जॾहिं हीअ आयत सैयद आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पढ़ी त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला ने चयो, बेशक मुंहिंजी आरज़ू आहे त अल्लाह पाक मुंहिंजी मग़फ़िरत करे ऐं मां मिस्तह रज़ी अल्लाह तआला उन सां जेको सलूक कंदो हुयुसि उनखे बि कॾहिं बंदि न कंदुसि। पाण रज़ी अल्लाह तआला उन माली ताउन खे जारी रखियो। हिन आयत मां ख़बर पई त जेको शख़्स कंहिं कम ते कसम खणे, पोइ ख़बर पए त उन कम जो करणु बहितर आहे, त उनखे घुरिजे त उन कम खे करे ऐं कसम जो कफ़ारो ॾिए। सही हदीस में ईअं बयानु थियल आहे। वधीक फरमाईंदा, हिन आयत मां हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जी फ़ज़ीलत साबित थी। उन आयत सां संदन जो शान ऐं आला मर्तबो ज़ाहिर थिए थो जो अल्लाह ताला संदन खे आयत शरीफ़ में उलुल फ़ज़ल यानी फ़ज़ीलत वारो इरशाद फ़रमायो।
अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। प्यारा इस्लाम भाइरो, अमीरुल मोमिनीन आशिक़ अकबर हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला जे वाक़े में कसम जो ऐं तफ़सीर में कसम जे कफ़ारे जो बयानु आहे। जीअं त अॼुकल्ह केतिरनि ई माण्हुनि जो ॻाल्हि ॻाल्हि ते कसम खणण जो रुझान ॾिठो पियो वञे। कई भेरा कूड़ा कसम बि खयां वेंदा आहिनि, न तौबा जो शऊर न का कफ़ारे ॾियण जी सम्झ हूंदी आहे। तंहिं करे उम्मत जी ख़ैर ख़्वाही जो सवाबु कमाइण जे हिर्स सबबु बतौर नेकी जी दावत कुझु तफ़सील सां कसम ऐं उन जे कफ़ारे जे बारे में मदनी गुल पेश कयां थो। क़बूल फ़रमायो, उन जो शुरू खां आख़िर ताईं बयान बि ॿुधो ऐं इन रिसाले खे बि पढ़ो। कसम खे अरबी ज़बान में यमीन चवंदा आहिनि, जंहिंजो मतिलबु आहे सुबुते पासे या साॼे पासे। जीअं त अहले अरब आम तौरु कसम खणण या कसम वठण वक़्तु हिक ॿिए सां साॼो हथु मिलाईंदा हुआ, उन करे कसम खे यमीन चवणु लॻा। या वरी यमीन युमन मां निकितो आहे, जंहिंजी माना आहे बरकत ऐं कुवत। जीअं त कसम में अल्लाह ताला जो बाबरकत नालो बि वठंदा आहियूं ऐं उन सां पंहिंजे कलाम खे कुवत ॾींदा आहियूं, उन करे हिन खे यमीन चवंदा आहिनि, यानी बरकत ऐं कुवत वारी गुफ़्तगू। शरई एतबार सां उन अहद खे चवंदा आहिनि जंहिंजे ज़रिए कसम खणण वारो कंहिं कमु करण या न करण जो पुख़्तो पको इरादो कंदो आहे। मसलन कंहिं ईअं चयो, अल्लाह जो कसम मां सुभाणे अव्हां जो समूरो कर्ज़ अदा कंदुसि, त ही कसम आहे। कसम जा 3 क़िस्म आहिनि। नंबर 1 लग़व, नंबर 2 गमूस ऐं नंबर 3 मुनक़िदा। लग़व ही आहे त कंहिं गुज़िरियल या मौजूदा मामले ते पंहिंजे ख़्याल में ग़लतफ़हमी जे करे सही सम्झी कसम खणे ऐं हक़ीक़त में उहा ॻाल्हि उन जे ख़िलाफ़ु हुजे। मसलन कंहिं कसम खयों त अल्लाह जो कसम ज़ैद घर में नाहे ऐं उन जी मालूमात में बि ही हुयो त ज़ैद घर नाहे, ऐं उन पंहिंजे गुमान में सचो कसम खयों पर हक़ीक़त में ज़ैद घर में हो, त ही कसम लग़व चवराईंदो, ही मुआफ़ आहे ऐं उन ते कफ़ारो नाहे। नंबर 2 गमूस ही आहे त कंहिं गुज़िरियल या मौजूदा मामले ते ॼाणे वाणे कूड़ो कसम खणे। मसलन कंहिं कसम खयों अल्लाह जो कसम ज़ैद घर में आहे ऐं ही ॼाणे थो त हक़ीक़त में ज़ैद घर में नाहे, त ही कसम गमूस चवराईंदो आहे ऐं कसम खणण वारो सख़्तु गुनाहगार ऐं इस्तग़फ़ार ऐं तौबा इन ते फ़र्ज़ु आहे, पर कफ़ारो लाज़िम न आहे। नंबर 3 आहे मुनअक़िदा। ही आहे त आइंदा जे लाइ कसम खयों। मसलन ईअं चयो, अल्लाह जो कसम मां सुभाणे तव्हांजे घर ज़रूरु ईंदुसि, पर ॿिए ॾींहुं न आयो त कसम टुटी पियो, उन जो कफ़ारो ॾियणो पवंदो ऐं कुझु सूरतुनि में गुनहगार बि थींदो। ख़ुलासो हीअ आहे त कसम खणण वारो कंहिं गुज़िरियल या मौजूदा ॻाल्हि जे बारे में कसम खणे त उहो या त सचो हूंदो या वरी कूड़ो। जेकॾहिं सचो हूंदो त को हर्ज़ु न आहे ऐं जेकॾहिं कूड़ो हूंदो त उहो कसम पंहिंजे ख़्याल मुताबिक़ जेकॾहिं सच में खयों त हाणे बि हर्ज़ु न आहे, यानी गुनाह बि न आहे ऐं कफ़ारो बि न आहे। हा, जेकॾहिं उनखे ख़बर हुई त मूं कूड़ो कसम खयों आहे त गुनाहगार थींदो पर कफ़ारो न थींदो। ऐं जेकॾहिं उन ईंदड़ कंहिं कम जे करण या न करण जो कसम खयों त जेकॾहिं उहो पूरो कयाई त तमामु सुठो, न त कफ़ारो ॾियणो पवंदो ऐं कुझु सूरतुनि में कसम टोड़ण जे करे गुनहगार पिणु थींदो। अल्लाह तबारक व तआला का